अस्सलामुअलैकुम। HBS न्यूज़ सां गॾु मां आहियां आमना बलोच। घोटकी क्राइम रिपोर्टर बहादुर अली खोसे जे रिपोर्ट मुताबिक़ घोटकी जे ए सेक्शन थाणे जे SHO ताहिर कादरी ऐं वॾो मुंशी यासिर चाचड़ ASI सलीम डायो टीम साण करे शहर जे मेन बाज़ार, लीड्स मार्केट, गोटा मार्केट समेत शहर में पैदल निकिरी करे माण्हुनि खे मास्क ॾिना, जिन में मज़दूर, रिक्शे वारा, दुकानदार ऐं शहर में आयल माण्हुनि खे पंहिंजे हथनि सां ॾिना। सॼे शहर में माण्हुनि खे इहे ई चवंदा रहिया कि कोरोना हिकु ख़तरनाक बीमारी आहे। कोरोना खां बचाइण लाइ मास्क लाज़मी इस्तेमालु कयो। अमन अमान खे बरक़रार रखण लाइ पूरे शहर में मोटरसाइकिलूं पिणु चेक कंदा रहिया, को अणवंदड़ वाक़ियो पेश न अचे।